आजकल डोह केतिरा वधी विया आहिनि न यासिर। अॼु तो न्यूज़पेपर पढ़ियो, रोज हिकु नयो क्राइम शाया आहे। मर्डर्स, स्ट्रीट क्राइम, भत्ताखोरी, छा नथो थिए शहर में। पर ॾिस, को बि इंसान सुधरे नथो। हिते जैसा थींदो आहे न मई, फर्क भी उन ते ही पवंदो आहे। पर आखिर वो सब केस ताईं हलंदो यासिर। असां पाण खे पाण ई इलाही पोइते करे छॾियो आहे। असां वटि होम इंडस्ट्री न आहे, असां वटि टूरिज्म खे प्रमोट नाहे कयो वेंदो। असां वटि एतिरा वसीला आहिनि, ऐं आहिनि बि त 50% त किताबनि में आहिनि। असां अगरि कोशिश कयूं त तरक़ी याफ़्ता मुल्कनि में शामिल थी सघूं था, पर हिन ते कोई सोचे कोन थो। माहिन उहा सिर्फ़ ख्वाहिश करे सघिजे थी, पर हक़ीक़त में ईअं थियणो कोन्हे। हज़ार ख्वाहिशूं हूंदियूं आहिनि यासिर, पर ज़रूरी नाहे हर ख्वाहिश पूरी थिए। पर असां जूं त ख्वाहिशूं उहे ई रहियूं, जहिड़ो मॉडर्न आर्ट हुजे। हिन ते ॻाल्हाईंदो हर कोई आहे, पर सम्झंदो कोई न आहे। पर मूं किथे पढ़ियो आहे त अॼुकल्ह जी मॉडर्न दुनिया मॉडर्न आर्ट जियां थी वई आहे। ईअं आहे छा? माहिन जॾहिं माण्हुनि खे कुझु सम्झ में न ईंदो आहे न, उहे उन्हनि खे मॉडर्न आर्ट चई करे पंहिंजी जिन छॾाईंदा आहिनि। असल में हिन दुनिया जी इंस्पायरेशन त काफ़ी पुराणी आहे, पर सीरीज़ मॉडर्न रखी वई आहे। ॻाल्हि सम्झ में कोन आई। माण्हू सच्चाई खां घणो परे रहण लॻो आहे। चवंदा आहिनि त कॉन्फिडेंस इलाही ॾुखियो रस्तो आहे। अगरि मिली वञे त कमाल आहे, ऐं न मिले त वबाल आहे। पाण हाणे वेहूं था, छो त बैरिस्टर साहब जो स्टेटस भी असांखे हिते ई मिलंदो। वेहण खां बहितर न आहे त वॉक कजे, जंहिंखे पाण इंतज़ार वारो पंधु चऊं। हा, इंतज़ार जो पंधु वॾो दर्द ॾींदड़ अथई। तोखे शायदि उहो दर्द ऐं पंधु नसीब न थियो हूंदो, पर माहिन मूं अहिड़ा कई ॾुख ॾिठा ऐं सठा आहिनि। तोखे ईअं नथो लॻे त तुंहिंजी हर ॻाल्हि जी सुई घुमी फिरी हिते अची थी अटके? छा कयां, मां कई साल हिकु पाछे जे पोयां हलियो आहियां। हाणे त रूह जी गहराइयुनि में वेझी वियो आहे उहो प्यार जो पाछो। यासिर तूं कहिड़ियूं किताबी ॻाल्हियूं पियो करी? तुंहिंजी इहे ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि खे वणंदियूं आहिनि। तोखे जे माहिन इहे मुंहिंजूं ॻाल्हियूं एतिरियूं पसंदि आहिनि, त पोइ यार हा छो नथी करी? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।